घोटकी मां ख़बर ॾींदा हालू त सिंध हुकूमत जे ऐलान मूजिब सर्किट हाउस घोटकी जी इमारत IBA यूनिवर्सिटी सखर हवाले कई वई। असिस्टेंट कमिश्नर घोटकी अमर शाकिर जजा IBA यूनिवर्सिटी सखर जे रजिस्ट्रार अज़हर अली सुमरो खे इमारत जो कब्ज़ो फराहम कयो। सिंध हुकूमत जे ऐलान ते अमल कंदे डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली जे हिदायतुनि ते सर्किट हाउस घोटकी जी इमारत IBA यूनिवर्सिटी सखर हवाले कई वई। इन सिलसिले में सर्किट हाउस घोटकी में एक मुख्तसर तकरीब थी गुजरी, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर घोटकी अमर शाकिर जज्जा, रजिस्ट्रार IBA यूनिवर्सिटी सखर अज़हर अली सुमरो, प्रोजेक्ट डायरेक्टर उबैदुल्ला सुमरो, एग्जीक्यूटिव इंजीनियर रफीक अहमद कलोड़ो, DSP राना नसरुल्लाह, मुख्तियारकार घोटकी आगा इंसाफ अली पठान, TEO सैयद अब्दुल जब्बार शाह, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी कमर जमान इंडड़ डॉक्टर मोहम्मद नवाज कलवड़, प्रिंसिपल IBA पब्लिक स्कूल घोटकी ज़हूर अहमद चाचड़, अरशद लखन, सीनियर वाइस चेयरमैन टीचर्स एसोसिएशन ज़िला घोटकी, MS तालका अस्पताल डॉक्टर सर्वानंद समेत समाजी अॻवाननि ऐं शहरनि शिरकत कई। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर घोटकी अमर शाकिर जज्जा ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जे ऐलान मूजिब सर्किट हाउस जी इमारत IBA सखर हवाले कई वई आहे, जिते कुझु महीननि दौरान तदरीसी अमल शुरू थी वेंदो, जंहिंसां हितां जे मुक़ामी शागिर्दनि खे फ़ाइदो थींदो ऐं मुस्तक़बिल में रोज़गार जा मौक़िया बि पैदा थींदा। उन मौक़े ते रजिस्ट्रार IBA यूनिवर्सिटी सखर अज़हर अली सुमरो ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत जी इहा वॾी काविश आहे, जंहिं असांखे सर्किट हाउस जी इमारत फराहम करे घोटकी में कैंपस खोलण जो मौक़ो ॾिनो। असीं सर्किट हाउस खे अहिड़े कैंपस बणाईंदासूं जेका सखर IBA जहिड़ी हूंदी। हिन इदारे में सिंध हुकूमत जे ताउन सां बहितरीन प्रोग्राम शुरू कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।